सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेज करे असा पंहिंजे जीवन में सब कुछ कंदे शेवाएं सिमरन के हमेशा याद रखो। इन करे असा सचे साईं जो नाम ध्यान विस्पति ॾींहुं मल्हाईंदा। नाम ध्यान जो मक़सदु इहो न महीने महीने मल्हायो, हर रोज़ महीने महीने वरी असां रिचार्ज थियो, असां वरी वरी बहितर कयूं। इन के असां वार्षिक उत्सव मल्हाईंदा आहियूं त जे उत्सव जो जीवन उत्सव थे, प्रकाशमय थे, असांजो जीवन हर्ष व उल्लास खुशी खुशहाली सां भरियो रहे, आनंद सां भरियल हुजे। ऐं उनजे लाइ असांजो जीवन खुशी सां तॾहिं भरिबो आहे जॾहिं शेवाएं सिमरन असां ॿई गॾु रहंदा आहे। त जीअं असां सिर्फ़ु मालिक जे नाले ते ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, उहो ई असांखे एतिरो ख़ुशी में उछलियूं ॾींदो आहे जो असां समुंड वांगुरु छोलियूं ख़ुशी जूं मारींदा आहियूं। जॾहिं उन ते अमल कंदासीं असांजो जीवन एतिरो उछलंदो जो हिते बि ख़ुशि हूंदासीं, मालिक जी रहमत ते पहुची उते बि ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई ऊचाई खे छुहंदासीं। स्वच्छ जे प्यार भरे मौक़े ते पर सभु गॾु थियो। उहो मौक़ो असांखे उन मालिक जी रहमत में रहणु सेखारे थो। उहो मौक़ो सम्झाए थो असांखे जहिड़ो मालिक बणायो आहे असां ऊंधे को ख़ौफ़ खाऊं, प्रकाश को न। जंहिं ॾींहुं असां प्रकाश को ख़ौफ़ खायूं माना सम्झो कुझु उल्टो आहे, पंहिंजो पाण खे बदिलाए करे अचो। असांजे जीवन में ऊंधे न हुजे, प्रकाश हुजे। मालिक जी रज़ा में रहण जो मक़सदु इहो न आहे त जीअं बसि असां करूं कुझु न उहो चाहींदो असांखे थींदो, न न इन जहिड़ो कोई निपटता का आहे ई कोन। इहो अपाहिजनि जो कमु आहे, इहो उन्हनि जो कमु आहे जेके सॼा हॾ हराम हुजनि, कंहिं कम जा न हुजनि, हितो जा न होतो जा। रज़ा में राज़ी रहण जो मक़सदु आहे जीअं उहो चाहे थो तीअं उनखे राज़ी रख। जीअं उन असां मूं चाहे थो असां कहिड़ा बणिजूं, असां उन ते अमल करूं, उनजी रज़ा उनजी रहमत खे पायूं, उनजे राज़पे खे पायूं, उनजी आसीस खे पायूं, न कि सिर्फ़ु टोटरी थी करे वेही रहूं जीअं उहो चाहे तीअं करूं। ग़लति। असां करूं ई कुझु न थींदो, लेकिन असांखे सभु कुझु करिणो आहे जेको उहो चाहे। असांखे हर उहो कर्म करिणो आहे जंहिंमें उहो राज़ी रहे। ऐं उहो राज़ी रहे जो मक़सदु इहो बि कोन्हे त जीअं असां सम्झासीं उहो राज़ी आहे, न जीअं उहो राज़ी सम्झे तीअं असां सम्झो। हिते ॿ अलॻि अलॻि चीज़ूं थी वेंदियूं। आम तौर सां इंसानु चवंदा आहियूं भई जीअं मां चाहियां थो पंहिंजी मर्ज़ी सां मां जेको करां थो उनजे राज़ पे लाइ कयां, मां उहो राज़ी आहे जेको मां कयां थो उनखे ॾिसी करे। उहो राज़ी आहे या न आहे, उहो अलॻि चीज़ आहे। जीअं असां पेपर ॾींदा आहियूं, हर ॿार जॾहिं पेपर ॾींदो आहे त पोइ उहो ॾींदो आहे भई को पंहिंजे तरफ़ो बिल्कुलु सही लिखी ईंदो आहे, पंहिंजे तरफ़ो ग़लति थोरी लिखंदो। हर कुझु मूंखे त 100% मार्कूं अचणु खपनि, मां एतिरो सही कयो आहे। लेकिन उहा असां त सही सम्झो, लेकिन फेल कंदो या पास कंदो उहो त उनजे वास आहे न, असांजे वास थोरी आहे। पोइ असां चऊं फेल करणु पास करण वारो ग़लति आहे, भई उहो न सम्झो मां सही लिखी आहियूं। हाणे अहिड़ो केरु पवंदो, कलम तुंहिंजे हथ आहे न, जेको कुझु करे त साॻे रूप सां जहिड़ो सम्झी करे वेही रहो जेको मां कयां थो बसि इहो उनजो राज़पो आहे। इहो वरी फेल थियण जो सभ खां वधीक चांस हूंदो, भई पंहिंजी मनमानी करणु चाहींदो भई जेको मां कयां थो उहो उनजे लाइ सही आहे। असांखे अहिड़ो करिणो आहे जेको उहो असांखे पास करे, जंहिंमें उहो राज़ी रहे, उहो सही सम्झे त असां पास हूं, उहो सही न सम्झे असां जेॾा किताब कारा करूं असां फेल हूं, असां में कुझु बि कोन्हे। सॼा बुक लिखी छॾूं असांजो कुझु न हलंदो। रज़ा जो मक़सदु आहे जंहिंमें ऊंचो राज़पो हुजे। असां चऊं थियूं त उन खे कहिड़ी चीज़ पसंदि आहे, न की जेका असांखे पसंदि आहे उहा उनखे ॾियूं, भई उन बसि उहा उनजी पसंदि आहे। आम तौर सां इंसान हिते मार खाईंदा आहियूं, कंदा पंहिंजी मनमानियूं, चवंदा आहियूं इहो उनजे लाइ कंदा पिया। उन खे छा पसंदि आहे उहा चीज़ ॾिसणी आहे, उहो छा चाहे थो। असांजी कापी उहो पास कंदो या न कंदो, असांखे उन खे ॾिसी करे हलणो आहे।
ईअं त हर इंसान पंहिंजी मर्ज़ी सां लिखी थी अचे, मां उनजे लाइ कदो पिया बसि पास करे छॾंदो। असांखे उनजे आउट करे न आहे वञिणो। रज़ा जो मक़सदु आहे उनजो रास पोइ वठणु, न की पंहिंजे रास सां उनखे हलाइणु। जेको मां कयां थो उहो सही आहे, उहो ॿुधो आहे सभु कुझु। तंहिंजे करे असांखे हथ ते धरे करे न आहे वञिणो। जीअं उन प्यारे साजन मूंखे चयो, साजन मां चयोसि मां हुयुमि नंढो, पर ॿ चीज़ूं मूंखे सचे साईं जा इहे वचन जीवन में मिलिया, जेके देवमल मूंखे ॾिना, हक़ीक़त में मुंहिंजो जीवन रोशन करे छॾियो। तंहिंजे करे असां उन सचे साईं जे वचननि ते अमल कयूं। शेवा में हुजे, सिमरन में हुजे, शेवा में उहा हुजे जेका उनखे पसंदि अचे, ऐं सिमरन में बि विहूं त सिर्फ़ु उहो यादि हुजे, सिर्फ़ु उनजे लाइ हुजे, सिर्फ़ु उनजो ध्यानु हुजे, त पोइ अंदरि उज्जवल अहिड़ो थींदो आहे जे अखियूं खोलूं बि प्रकाश हूंदो आहे, अखियूं बंदि करूं बि प्रकाश हूंदा आहियूं। ऐं अखियूं खोलण ऐं बंदि करणु ॿिन्ही पासे प्रकाश जो मक़सदु आहे असांजो हे जहान बि प्रकाशमय आहे, अॻियो जहान बि रोशन आहे, असांजा ॿई जहान तरी करे ऊचाई ते पहुचंदऊं, सभु कुझु पाए वठंदा।